ख़बर मां शेयर कयूं पिया बडाणी खां हथियारबंद इंडस हाईवे ते सालियापुट वासी नौजवान। ख़बर मां शेयर कयूं पिया अहम ख़बर है। बडाणी खां हथियारबंद इंडस हाईवे ते सालियापुट वासी हिंदू नौजवान के वैन मां लाहे अगवा करे विया आहिनि। हथियारबंद इंडस हाईवे ते मुसाफ़िर वैन के रोके मुसाफ़िरनि खां फुरलुट करण खां पोइ नौजवान विक्रम मल के अगवा करे विया। हथियारबंद नौजवान के अगवा करे विया आहिनि। वाक़े जी जांच करियूं पिया। जल्द नौजवान के बाज़ियाब करायो वेंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया बडाणी खां हथियारबंद इंडस हाईवे ते सालियापुट वासी हिंदू नौजवान के वैन मां लाहे अगवा करे विया आहिनि। हथियारबंद इंडस हाईवे ते मुसाफ़िर वैन के रोके मुसाफ़िर खां फुरलुट करण खां पोइ नौजवान विक्रम के अगवा करे फरार थी विया। हथियारबंद नौजवान के अगवा करे विया आहिनि। वाक़े जी जांच कयूं पिया। जल्द नौजवान के बाज़ियाब करायो वेंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। हथियारबंद इंडस हाईवे ते सालियापुट वासी हिंदू नौजवान के वैन मां लाहे अगवा करे विया आहिनि। हथियारबंद इंडस हाईवे ते मुसाफ़िर वैन के रोके मुसाफ़िरनि खां फुरलुट करण खां पोइ नौजवान विक्रम मल के अगवा करे फरार थी विया। हथियारबंद नौजवान के अगवा करे विया आहिनि। वाक़े जी जांच करियूं पिया। जल्द नौजवान के बाज़ियाब करायो वेंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया बडाणी खां हथियारबंद इंडस हाईवे ते सालियापुट वासी नौजवान के वैन मां लाहे अगवा करे विया आहिनि।